अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन हांडी जी तरकीब। बोनलेस हांडी ही तक़रीबन सॼो गोश्त बोनलेस ई आहे। हिन में किथे किथे हुनखे कटण जी कोशिशि कई आहे त का सनड़ी हिकिड़ी ॿ हॾी रहियल आहे। आज मैं चिकन बोनलेस हांडी की तरकीब शेयर कर रही हूँ। तो ये मेरे पास 2.5-3 पाव के करीब चिकन है। 2.5 खां 3 पाव तक़रीबन ही चिकन आहे। ऐं उन सां गॾु जेके ॿियूं शयूं खपंदियूं उन्हनि में ही आहे 1 टीस्पून भुगल ऐं कुटियल जीरो, भुना और कुटा हुआ ज़ीरा। ज़ीरे को हमेशा जब भी मुझे भुनी हुई शक्ल में इस्तेमाल करना होता है तो मैं उसी वक्त अपनी ज़रूरत के मुताबिक भून के कूट लेती हूँ। ठीक है। जीरो जॾहिं बि भुगल खपे त उन महिल ताज़ो भुनी ख़ाली खुश्क तए ते या खुश्क फ्राइंग पैन में रोस्ट करे उनखे पोइ मां कुटे या पीही वठंदी आहियां। ही 2 चमचा आहे पीठल अदरक थूम, 2 चम्मच खाने वाले, 2 बड़े चम्मच पिसा हुआ अदरक और लहसुन है। ये तकरीबन 1 प्याली दही फिटा हुआ और एक ये छोटा पैकेट है 200 मिलीलीटर, इस पे लिखा हुआ है। ये है क्रीम रेडीमेड। और उसके साथ है मेरे पास ये खुश्क जो मसाले हैं उसमें नमक और मिर्च, वो तो आप हस्बे जायका ले लें। 1 टीस्पून काली मिर्च है और 1/4 चम्मच हल्दी है। 1 टीस्पून पिसा हुआ धनिया है। उसके साथ ये 3 मीडियम साइज़ प्याज मैंने पानी में उबाल ली हैं। ये 3 मीडियम साइज़ बसर मूं पानी में बॉयल कया आहिनि ऐं इन में थोड़ो हिन जो पानी भी रहियल आहे। इन सां ही नरम थी विया आहिनि। प्याज को इतनी देर तक उबालना है कि वो बस नरम हो जाए, उसका कलर चेंज हो जाए, बहुत ज़्यादा गलाने की ज़रूरत नहीं है। ठीक है। ऐं हिननि खुश्क मसालनि में भी ही लूण ऐं ॻाढ़ा मिर्च या कारा मिर्च भी पंहिंजी मर्ज़ी ऐं ज़ाइक़े जे मुताबिक़ खणी सघो था। मूं सभु शयूं 1-1 टीस्पून खयूं आहिनि। ऐं ही हैड है 1/4 चमचो हैड जो नंढो चमचो। ऐं ही आहिनि पीठल धाणा 1 टीस्पून। उन सां गॾु ही तक़रीबन 5 टमाटर, सम्झो पा जे क़रीब टमाटर मां इन्हनि खे बिल्कुलु मामूली थोड़ो पानी विझी ब्लेंड करे पेस्ट ठाहे रखियो आहे। 1 पाव के करीब ये हैं टमाटर हैं जिनको थोड़ा सा हल्का सा पानी डाला है और ब्लेंड किया है। पानी इसलिए कि वो खुश्क जो होते हैं फिर वो घूमते नहीं है ब्लेंडर में, उसका पेस्ट बना के रखना है। तो सबसे पहले हम ये करेंगे कि इस प्याज का पेस्ट बनाएंगे। इसमें और ज़्यादा पानी हम नहीं डालेंगे। ये जो थोड़ा ज़रा सा बचा हुआ इसी के साथ इसको पीस लेंगे। ठीक है। हिन बसरनि जो असां पेस्ट ठाहींदासीं ऐं वधीक पानी नाहे विझणो। इहो जेतिरो भी हिन में थोड़ो बचियल पानी आहे इन सां गॾु असां हिनखे ब्लेंडर में विझी पेस्ट ठाहे वठंदासीं। हाणे हिन टोटल बोड़ में जो तेल इस्तेमाल थींदो उहो आहे मुनो कप। टोटल जो तेल इसमें इस्तेमाल होगा वो 1/4 कप है, जिसमें से 1/4 कप में से आधा तेल मैंने इस कढ़ाई में डाला है और आधा तेल मैंने इस फ्राइंग पैन में डाला है। ठीक है। इसमें हम चिकन को फ्राई करेंगे थोड़ी सी तेज़ आंच पे और इसमें देगची में जो हम कढ़ाई में इसका सालन का मसाला बनाएंगे। तेल हल्को गरम थी वियो आहे। हाणे जेको बसरनि जो असां पेस्ट ठाहियो आहे उहो हिन तेल में विझंदासीं। ॾिसो ये बसर जो पेस्ट, ये जो प्याज का हमने पेस्ट बनाया है ये इसमें हमने डाल दिया है। अब इसको हम तेज़ आग करके पकाएंगे ताकि इसमें जितना भी पानी है वो खुश्क हो जाए और प्याज अच्छी तरह से भुन जाए। बसरनि जो पेस्ट हिन में पचंदो ऐं असां एतिरी देर में ही जेको चिकन आहे असां वटि इनके असां हिन में फ्राइंग पैन में फ्राई कंदासीं। चिकन से रखा फ्राइंग पैन में, इसको फ्राइंग पैन में डाल दिया है। डायरेक्ट मैंने इसको नहीं पलटा था क्योंकि थोड़ा सा पानी था उसमें बर्तन में, तो पानी इसमें नहीं आना चाहिए। तो पानी हिन में न अचणु ॾिनो आहे मूं ऐं तेज़ बाहि ते हिनखे एतिरो पचाईंदासीं जो हिन जो कलर चेंज थी वञे। हीअ हिन पासे पचे थो ऐं हीअ असांजो बसर भी हिते पचे थो। हिन जो पानी खुश्क करणो आहे। इन सां गॾु गॾु असां अदरक थूम भी विझी छॾींदासीं। अदरक लहसुन भी साथ में डाल रहे हैं ताकि एक साथ ही इसका पानी भी खुश्क हो जाए और ये भी पकना शुरू हो जाए अभी से।
चिकन मुंहिंजो फ्राई थी वियो आहे। ॾिसो हिन जो कलर कंप्लीटली चेंज आहे। मां हिन जी बाहि बंदि करे छॾी आहे ऐं हिन पासे बसरनि जो पानी भी तकरीबन खुश्क थी वियो ऐं बसर हिन में तेल अलग थी आया हिन में भुजन पिया। चिकन की मैंने आग बंद कर दी है क्योंकि वो फ्राई हो चुका है। उसको गलाना नहीं है, बस उसका कलर चेंज होने तक उसको फ्राई करना है, पलट के अच्छी तरह उलट पलट करके। और अभी ये प्याज जो है मेरी पक चुकी है, इसका पानी आप देख रहे हैं खुश्क हो चुका है और ऑयल अलग नज़र आ रहा है। अभी मैं इसमें डालूँगी टमाटर का पेस्ट। हाँ हिन में टमाटन जो पेस्ट विझूँ था, ये 1 पा टमाटर हैं उन्हनि जो पेस्ट है। अब इसको भी हम इतनी देर पकाएंगे कि टमाटर का पानी खुश्क हो जाए। ठीक है, इनके इतनी देर पचाईंदासीं जो टमाटन जो पानी सुकी वने। हम ये तीनों चीज़ें साथ भी डाल सकते थे, प्याज, अदरक, लहसुन और टमाटर, लेकिन हमें प्याज को भूनना था, अदरक लहसुन को भूनना था, तो अभी इसीलिए हमने उनको अलग अलग डाला है। जेकॾहिं असां चाहियूं और टई शयूं गॾु विझूं हा, पर असांखे बसर जो पानी सुकाए उनखे भुञणो हो, अदरक थूम खे बि भुञणो हो। हाणे हिनखे एसि ताईं पचाईंदासीं जो टमाटरनि जो पानी बिल्कुलु खुश्क थी वञे। इसको टमाटर जो पानी भी सूखी हुआ, टमाटर का पानी खुश्क हो गया है और आप देख सकते हैं कि इसमें ऑयल जो है वो अलग नज़र आ रहा है। अब हम इसमें मसाले डाल देंगे और थोड़ी देर भून लेंगे। ठीक है भैया, असां मसाला विधाइन, असांजो तेल जो टमाटन जो पानी खुश्क थी वियो, तेल अलग पियो नज़र अचे। ऐं इहो यादि रखो त अगरि तव्हांखे मसालो या हिन में ग्रेवी कुझु घटि खपे त तव्हां बसर ऐं टमाटन जो मिक़दार घटाए छॾियो। अगर आपको ग्रेवी कम चाहिए, मसाला कम चाहिए, तो आप प्याज और टमाटर की मिक़दार जो मैंने बताई है उसको कम कर दें। अच्छा, अब इसके साथ हम चिकन भी शामिल करेंगे। इसां गॾ असां चिकन भी इनमें विझूं था। चिकन हमारा पका हुआ है और सिर्फ जो है इसका हमने इसको दम पे लगाएंगे जब, तो ये बाकी जितना भी गलना है वो गल जाएगा। आग इसकी हम तेज़ कर रहे हैं, बाहि वधायूं था। चिकन असांजो फ्राई थियल हो, भुगल हो, यानी ये असांजो कच्चो नहीं। ठीक है, सो हाँ 2 मिनट इनके भुंजंदासीं। 2 मिनट तेज़ आंच पे इसको भून लेंगे। अब आप देखेंगे कि तेल की मिक़दार इसमें थोड़ी सी ज़्यादा नज़र आ रही है, क्योंकि जो चिकन में तेल डाला था वो भी अब इसमें शामिल हो चुका है। और इसकी आवाज़ से आपको अंदाज़ा होगा कि इसमें बिल्कुल पानी खुश्क है, इसलिए इसकी आवाज़ इस तरह से जो भुनने की आवाज़ है वो आ रही है। ठीक है, तो हिन जो तेल हाणे हिन में पूरो आहे जेतिरो विझणो हो, छो त जेको चिकन खे तरण महिल विधो हुअसीं उहो बि हिन में शामिल थी वियो आहे। ऐं आवाज़ में तव्हांखे अंदाज़ो थींदो त हे बिल्कुलु ड्राई थी चुको आहे ऐं हिन मां हाणे पानी जेको आहे ख़तमु थी वियो आहे। त हाणे असां हिन में शामिल कंदासीं सभिनी खां पहिरियों फेटियल दही, फिटा हुआ दही सबसे पहले अब हम इसमें डालेंगे। ये दही पैकेट वाली है, दही जो है ये पैकेट वाला है। अगर आप ताज़ा दही डालना चाहें डाल सकते हैं, लेकिन दही खट्टा ज़्यादा नहीं होना चाहिए। ठीक है, दही तव्हां जेकॾहिं चाहियो त ताज़ी जेका मिले थी खुलियल दही उहा विझी सघो था, पर पोइ इहो ख़्यालु रखिजो त दही जेका घणी खटी न हुजे। हिन सां गॾु हाणे असां हिन में क्रीम भी शामिल कंदासीं। 200 मिलीलीटर जो क्रीम जो पैकेट है वो हिन में विझूं था। ये ॾिसो क्रीम भी हिन में शामिल थी वई। इसको इतनी देर हम पका रहे हैं ताकि अच्छी तरह से गर्म हो जाए, चंगी तरह से गर्म थी वने, इतनी देर इनके पचाइणो आहे। और ये जो साइड पे मसाला है इसको भी अच्छी तरह से दोई से चम्मच से उतार के शामिल कर लें। हिन में हाणे असां विझंदासीं थोड़ो पानी। पानी हिन में शामिल कयूं था, तकरीबन पौना कप मैंने इसमें पानी डाला है। अब इसको मैं हल्की आंच पे दम पे रखूँगी ताकि दही, क्रीम और ये पानी अच्छी तरह से पक जाए और चिकन गल जाए। 10 मिनट 15 मिनट तकरीबन इनके हल्की बाहि ते दम ते छॾियूं था। 2 मिनट इन जी बाहि मां तेज़ कंदमि त जीअं ही थोड़ो टचके। 2 मिनट आंच इसकी तेज़ रखूँगी ताकि ये थोड़ा बॉयल होने लगे, फिर उसके बाद इसकी आंच कम करके दम पे लगा देंगे।
10 मिनट थी विया आहिनि, 10 मिनट हो गए। इसको चेक करते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, ग्रेवी मूँ हिन में थोड़ी छिडी रखी है। अगर आप बिल्कुल मसाला गाढ़ा बनाना चाहें तब भी ठीक है, और अगर आप हल्का सा इसको नरम रखना चाहें तब भी ठीक है। अब जैसे शुरू में मैंने कहा कि अगर आप इसमें मसाला कम रखना चाहें तो प्याज और टमाटर की मिकदार कम कर दें, और अगर प्याज और टमाटर कम करेंगे तो आपको क्रीम और दही को भी थोड़ा सा कम करना पड़ेगा। ठीक है। अच्छा, हाणे ॾिसो, जेकॾहिं तव्हां हिन खां घटि मसालो ठाहिणु चाहियो तॾहिं बि करे सघिजे थो। त बसर ऐं टमाटर जेकॾहिं घटि कंदो त पोइ थोरी ॾही ऐं क्रीम भी थोड़ी घटि कजो। ऐं हाणे मां हिन में विझां थी हीअ कटियल अदरक ऐं सावा मिर्च। कटी हुई अदरक और हरी मिर्च के साथ मैं इसको मिक्स कर रही हूँ ताकि इसका जायका थोड़ा सा और अच्छा हो जाए। बहुत अच्छी, बहुत मज़ेदार खुशबू आ रही है, बहुत प्यारी। 5 मिनट का दम और मैं को लगाऊंगी ताकि अदरक की और मिर्चों की खुशबू इसमें रच जाए। 5 मिनट थी विया आहिनि। हिन जी बाहि मां बंदि थी कयां। हाणे रेस्टोरेंट्स में, होटलनि में त जॾहिं हांडी पचाईंदा आहिनि त ठिकर जी कुनीअ में सर्व कंदा आहिनि। हांडी जो मतिलबु ई असां सिंधीअ में चवंदासीं ठिकर जी कुनी। सो हाणे मूं वटि त कोन्हे हिन महिल। जेकॾहिं घर में हुजे त घर में बि ईअं सर्व करे थो सघिजे। सो हिनखे मां कढां थी। तव्हां ॾिसंदो त डिश में हिन जी शिकिल कहिड़ी थी लॻे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढी मज़े जी खुशबू थी अचे। ऐं इहा खुशबू तव्हांखे तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां इहो पचाईंदो, तजुर्बो कंदो। तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजी हीअ रेसिपी वणी हुजे, वीडियो वणी हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे, कुझु सही लॻो हुजे, कुझु ग़लति लॻो हुजे त बिल्कुलु चई सघो था। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां कयल कम जो नतीजो ॾाढो सुठो हूंदो आहे। ऐं हमेशह पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो ये मुंहिंजी डिश तयारु आहे। इनखे असां गार्निश कंदासीं थोरो अञा। इनखे असां गार्निश कयूं था। कुझु मिर्च सावा ऐं कटियल अदरक बचाए रखी हुई मूं, उहा असां विझूं था हिन जे मथां। ठीकु आहे। सो हीअ मुंहिंजी रेसिपी अॼु जी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। मुंहिंजी डिश तयारु आहे। सो पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी मज़ेदार रेसिपी सां, कंहिं ॿी ज़बरदस्त डिश सां वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वारी।